सूमार तू हथ धोता? याद अथई अदा त पाण खे साईं स्कूल में छा ॿुधायो? हा आदि मूंखे यादि आहे त साईं चयो त जेकॾहिं ॿेरनि ऐं अणधोतल हथनि सां मानी खाइबी त बीमारी जा जरासीम या जीवड़ा असांजे अंदरि वञी असांखे बीमार करे छॾींदा आहिनि। ॾिस त वीचारो अशफाक केतिरनि ॾींहंनि खां बीमार आहे ऐं स्कूल बि न पियो अचे। ही वठो मानी खाओ, स्कूल खे देर पई थिए। बस आऊं अचां तो हथ धोई। अम्मा छा थी करी? जंहिं हथ सां छेड़ो खयो आहे उन ई हथ सां मानी पचाए पई। त पोइ छा थियो? हिननि छेड़नि खे का मार पवे, सुका ई न आहिनि, मुंहिंजियूं त अखियूं ई सुजी वियूं आहिनि। साईं चवंदो आहे त छेड़े में जरासीम थींदा आहिनि। जेकर उन ई हथनि सां मानी पचाईंदीअ त उन मानीअ सां जरासीम बि अंदरि हलिया वेंदा ऐं असीं बीमार थी पवंदासीं। वन एडी भरी गाह जी भरे खयम जो मुंहिंजो मथो ई फिरी वियो आहे। मामा जेकर अवां गाह जी भरी आराम सां हेठि रखो आहे त घटि में घटि असांजे मुंहं में मिटी त न वञे हा। वाह, मुंहिंजो भाणजो त हाणे मूंखे बि सबक सेखारे रहियो आहे। हिननि ॿिन्हिनि जो दिमाग़ कुझु ख़राब थी वियो आहे। स्कूल में अलाए किथां नओं उस्ताद आयो आहे जो ॿारनि खे नवां सबक पियो पढ़ाए। पर मां ॾिस न, मिर्ची उॾामी आहे त असांजे खाधे में ई अची पई आहे न। अरे बाबा, इंसान पाणी मिटीअ जो ठहियल आहे त मिटीअ खां छो घबराइजे? मामा मूमल ठीक ई त चवे पई। कहिड़ो ज़मानो अची वियो आहे जो ॿार बि वॾनि खे पिया सबक ॾियनि। मामा साईं छा मज़ा लाइ जो ईअं करियूं, पर उहे ॻाल्हियूं त असां साईं खां स्कूल में सिखियूं आहिनि। असांजो साईं इल्मु वारो आहे ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे असांखे। अदी मूंखे त मानी ॾे। अदा खमीसा, ही वठ मानी, जल्दी खाए वठ। सूमार जे पीउ खे बि बनीअ ते तोखे मानी पहुचाइणी आहे। हा त ॿारो, तव्हांखे यादि आहे पाण सफ़ाई मुतलिक़ छा पढ़ियो? जी साईं, तव्हां असांखे सेखारियो त सेहतमंद रहण लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी सफ़ाई रखूं। तहारत खां पोइ मानी खाइण खां अॻु में पंहिंजा हथ साबुण सां ज़रूरु धोइजनि ऐं पंहिंजा नुंहं बि वक़्त ते कढजनि। साईं तव्हां उहो बि सेखारियो त स्कूल, घर ऐं ॻोठ अहिड़ा 3 गुल आहिनि जिन जे हिकु बि सुकण सां ॿिया बि मुरझाइजी पवंदा। सो इन्हनि टिनिनि जी सफ़ाई इंतिहाई ज़रूरी आहे ऐं पाणी बि साफ़ पीअणु घुरिजे। शाबाश ॿारो। अहां त स्कूल लाइ निकिता हुआ, हिते छा पिया करियो सुमार? असां स्कूल मां हिते उहो ॾिसण आया आहियूं त हितां खां बीमारियूं कीअं थियूं पकड़जनि। भला अव्हां खे हर जाइ ते बीमारियूं छो नज़र अचण लॻियूं आहिनि? असांखे ख़बर पई आहे त जेकॾहिं अधु बीमारियूं ख़तमु करणियूं आहिनि त पंहिंजे चौधारी माहौल खे साफ़ रखणो पवंदो। अरे बाबा, मुंहिंजा नंढड़ा बचड़ा, उहे किताबनि जूं ॻाल्हियूं पढ़णु आसान हुजनि थियूं पर करणु मुश्किल हूंदियूं आहिनि। इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। आख़िर भला उहे ॻोठ वारा छो नथा सम्झनि? जितां असां पाणी भरियूं था उहो तलाउ साफ़ हुजणु घुरिजे ऐं तलाउ जे आसपास ज़रो बि किचिरो न हुजणु घुरिजे। अम्मा मूमल, भला पोइ आऊं इहो किचिरो किथे उछलायां? चाची, घर जे उन किचिरे मां असां भाण बि ठाहे सघूं था ऐं इहो भाण घर में भाॼियूं पोखण लाइ कमु अची सघे थो। करिणो रुगो इहो पवंदो त उन कचिरे खे कंहिं खॾे में पूरे छॾिजे ऐं थोरे वक़्त में भाण तयारु। अड़े पुट, तूं त वाह जी ॻाल्हि ॿुधाई आहे। तूं त इन कचिरे जे आज़ार या मसइले जो त सुठो हल ॿुधाए छॾियो। पर चाची, जंहिं मसइले लाइ असां हिते आया आहियूं उहो त पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। असांखे त हिन तलाउ ऐं ॻोठ जी सफ़ाई करणी आहे। इन लाइ सॼे ॻोठ जी मदद थी घुरिजे। हा चाची, असांखे ॻोठ में सफ़ाई दोस्त घुरिजनि। चाची, तूं असांजी सफ़ाई दोस्त थींदीअ? हा छो न।
आऊं ज़रूर अवां जी सफ़ाई दोस्त चाची थींदसि। बस हिन तला खे गंदो करण लाइ बाक़ी तुंहिंजी कसर रहिजी वई हुई। छा थियो चाची रहमत, सॼो ॻोठ तो हिते कपिड़ा धोए, पोइ तूं छो थी मूं ते नक खे मरोड़ो ॾीं ऐं कावड़ करीं? मुंहिंजो वस हले न त इन तला ते कंहिंखे बि धोप करण न ॾियां, कंहिंखे बि इन तला मां हथ मुंहुं बि धोइण न ॾियां। पर चाची रहमत, पूरो तला कचिरे सां भरियो पियो आहे। हर माण्हू ख़्याल रखंदो ऐं पंहिंजे हिसे जी सफ़ाई कंदो त सभु कुझु साफ़ थी वेंदो। हिन तलाउ खे साफ़ करण लाइ असां सभु हिते मौजूदु आहियूं। असां ॻोठ मां सफ़ाई दोस्त ठाहिया आहिनि त जीअं हिन ॻोठ जी सफ़ाई करे सघूं। पर आऊं कपिड़ा कीअं धोआं? चाची, असां तव्हां सां तव्हांजे घर ताईं पाणी भरे था हलूं ऐं तव्हां वणनि जे हेठां उते हली कपिड़ा धो। इन सां वणनि खे बूटनि खे पाणी बि मिलंदो ऐं हेतिरा कपिड़ा खणी अचण ऐं वञण जी तकलीफ़ बि न थींदी। त चाची, तूं बि असांजी सफ़ाई दोस्त थींदीअ न? हा हा, छो न अम्मा। त बस ठीकु आहे, आऊं ऐं सकीना हाणे ई घर घर वञी ॻाल्हि करियूं था। अदा, अम्मा कलाक खण में अची वेंदी, तेसी ताईं सफ़ाई करे वठंदासूं न। अड़े पुट सुमार, ही छा पियो थिए? मामा, असां त सफ़ाई पिया कयूं, पर तव्हां इहो छा पिया करियो? अड़े बाबा, ही सस्तो फ्रूट पे मिलियो, उहो अव्हां लाइ वठी आयो आहियां। ॾाढो मज़ेदार आहे, ज़बरदस्त। मामा, इहो सस्तो फ्रूट मज़ेदार ऐं ज़बरदस्त कीअं थी वियो? ही त सफ़ा सड़ियल फ्रूट आहे, हिन में त केतिरा कीड़ा हूंदा। हा, ही फ्रूट त रुगो बीमारी आहे। कुझु कोन थो थिए, नसीब में बीमारी लिखियल हूंदी त उहा बि अची कड़कंदी। असां त उहो फ्रूट कोन खाईंदासीं। ठीकु आहे, न खणी खाओ, आऊं ई थो खावां। मार पवेस का निभागीअ गंदो पाणी घिटी में वहाए पूरो पाड़ो धप करे छॾियो। चाची ख़ैर त आहे? अड़े अब्बा वॾेरा, ख़ैर त आहे, पर तुंहिंजे आसरे ते सॼो ॻोठ बदबूदार थींदे ॾाढो गंदो थी वियो आहे। अम्मा पोड़ी, तूं ॻोठ जी पचर छॾ, रुगो पंहिंजी ॻाल्हि कर। चुप कर रे वात फाटा, सभई ॻोठ खे छॾे वेठा आहियो, तॾहिं त इहो हाल थियो आहे। लक्ष्मी राधा, तूं चुप कर, चाची रहमत खे ॻाल्हाइण ॾे। अड़े पुट, ॻोठ जो वॾो आहीं त वॾो थी, तुंहिंजे ॻोठ जा त तोखां ॿार चङा आहिनि जिन खे ॻोठ जी साफ़ पाणी लाइ गणती आहे। त ॿुधाए न चाची, त छा करियूं? अड़े पुट, हेतिरा वांदा ई बेकमा विहारिया अथई, सॼो ॾींहुं वतन था तुंहिंजी औताक जूं खटूं तोड़ींदा। ख़बर ई नाहे त इन गंदगीअ में ज़िंदगी गुज़ारे बि रहिया आहिनि या न। हा चाची रहमत, तुंहिंजी ॻाल्हि सौरा आना सच आहे। वाकई सफ़ाई न हूंदी त बीमारियूं बि पकड़बियूं ऐं गंदगी ॼण त आदत थी वेंदी। मोमल जी माओ, ख़ैर त आहे? अॼु महिमान अचनि था छा जो घर में सफ़ाई थी रही आहे? अड़े घोड़ा, अल्लाह रे, आउं मरी वेंदुसि। अड़े, आउं ठीकु थी वेंदुसि त आउं बि सफ़ाई करण में हथु वंडींदुसि, पर हिकिड़ो भेरो ठीकु थी वञा। अल्लाह रे, सूर आहे। अड़े खमीसा, तोखे छा थियो? तूं छो थो सूर में रड़ियूं करी? अदा, मूं तोबा कई, आउं वरी कॾहिं बि न अहिड़ो फ्रूट खाईंदुसि, न ई गंदगीअ जे वेझो वेंदुसि। बस मूंखे डॉक्टर वटि वठी हलो। बाबा, असां मामा खमीसे खे मना कई हुई त सड़ल फ्रूट न खा, पर मामा असांजी ॻाल्हि ई न ॿुधी। हा हा, ही ॿारहा सही था चवनि, सफ़ाई जो ख़्यालु रखणु घुर्जे। मोमल जी माओ, तूं तेसी ताईं हिन जो ख़्यालु रखजांइ, जेसी ताईं आऊं का गाॾी करे अचां, जीअं खमीसे खे अस्पताल वठी हलूं। अदा शेर मोहम्मद, तव्हां तो ॻोठ वारनि खे पंहिंजे घर गॾु करे अजाई तकलीफ़ कई। सफ़ाई मुतालिक़ त असां औताक ते गॾिजी बि सलाह मशवरो करे पिए सघियासीं। वॾेरा साईं, का ॻाल्हि न आहे, ही बि असां सभिनी जो ई घर सम्झो। ऐं ॿियो त चाची रहमत जो बि ज़िद हुयो त ॻोठ वारनि खे हिते गॾु कजे। औताक ते अवां औरतनि खे अचण ई नथा ॾियो, उते अवां सभई मर्द गॾिजी औरतनि खां सिवा अलाए कीअं था मशवरा करियो। अड़े, इन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? चाची सही त चवे थी। वाह अड़े खमीसा वाह,
तोखे जंहिं बि शख़्स सफ़ाई ते क़ाइल कयो आहे उन ई हिन ॻोठ जी वॾी मदद कई आहे। अड़े इन ॻाल्हि जी शाबाश त असां हिन उस्ताद मोहतरम खे ॾियूं जंहिं असांजे ॿारनि खे अहिड़ो इल्मु ॾिनो आहे जो उन्हनि ॿारनि असां सभिनी खे इन ते अमल करे ॾेखारियो आहे। हा बाबा, उस्ताद अली मोहम्मद साहब तूं त तमामु सुठो कमु कयो आहे। अव्हां खे शाबाश हुजे जो स्कूल सां गॾोगॾु ॻोठ जी सफ़ाई जो बि ओतिरो ई ख़्यालु रखंदा आहियो। साईं अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हीअ त पाण सभिनी जो गॾियल कमु आहे। त पोइ वॾेरा साईं ॻोठ खे साफ़ करण लाइ असां लाइ कहिड़ो हुकुम आहे? बाबा हुकुम कंहिंजो बि न आहे, सभिनी जो गॾियल फ़ैसिलो आहे त गॾिजी करे ॻोठ में सफ़ाईअ जो कमु शुरू करिणो आहे। ऐं पाणी जे मसइले जो छा थींदो? चाची सुभाणे ताईं ज़ेर ज़मीन नलका लॻाइण वारा 2 नलकनि सां अची वेंदा, पाणीअ जो मसइलो बि हल थी वेंदो। बाक़ी घिटियुनि जी सफ़ाई ऐं किचिरो हटाइण जो कमु अॼु खां शुरू था करियूं। ऐं हा, उहा वणनि वारी ॻाल्हि त रहिजी वई। हा त उहो बि सभिनी ॻोठ वारनि जो फ़ैसिलो आहे त ॻोठ में को बि माण्हू न पंहिंजे घर मां न ई पंहिंजी ज़मीन मां को वण वढींदो। ऐं हा ॿारो, तव्हां छा कंदा? चाचा साईं असां ॿारनि गॾिजी फ़ैसिलो कयो आहे त हर को ॿार अम्मा बाबा या कंहिं वॾे जे नाले वण लॻाईंदो। शाबाश। आउं चाची रहमत जे नाले ते हिकु वण लॻाईंदुसि, सो बि निम जो घाटो ऐं छांव वारो वण। घर साफ़, ॻोठ साफ़, ॻोठ साफ़, शहर साफ़, वतन असांजो साफ़, वतन असांजो साफ़। अदा सुमार ॻोठ केतिरो न ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। अदी मुमल साफ़ आहे तॾहिं त ख़ूबसूरत आहे।